नाज़रीन, कोरोना वायरस सबब अंबन जा अघ घट मिलण सबब परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां पेश आहे मीरपुर ख़ास मां धरती टीवी जे रिपोर्टर अज़हर अली छॾड़ जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, मीरपुर ख़ास जेको आहे सो अंबन जो शहर सॼो वञे थो ऐं तमामु घणो मशहूरु आहे। अंबन जे हवाले सां सभिनी बाग़नि खां वधीक जेके बाग़ात आहिनि या मुख़्तलिफ़ जेके फ्रूट आहिनि उन्हनि खां सभिनी खां वधीक जेका अक्सरियत आहे उहा हिते मीरपुर ख़ास अंबन जे हवाले सां जेको आहे सो मशहूरु आहे। लॉकडाउन जी वजह सां जेको कोविड-19 हले पियो, इन जी सूरत हाल मद्देनज़र रखंदे हिन वक़्तु जेको आहे सो जेके हिते जा वापारी हज़रात आहिनि अंबन जा या वरी जेके मंडी में जेके वेठा आहिनि जेके उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त हुननि जो चवणु आहे त मीरपुर ख़ासि या वरी पूरी सिंध में हिन वक़्तु जेको लॉकडाउन वारो जेको माहौल थियो ऐं जेको कोविड-19 वरी जेका कोरोना वायरस जी जेका वबा जेका सूरत हाल हुई उन हवाले सां हिते जेको आहे सो वापारियुनि खे वॾो जेको आहे सो कापारी जेको आहे सो नुक़सानु थियो आहे वॾो। जेके हिननि जो जेको माल आहे उहो जेको फ्रूट्स आहिनि उहे जेको आहे सो एक्सपोर्ट या इम्पोर्ट न आहिनि थी सघिया। उन खां अलावा मीरपुर ख़ासि हिते जेको ट्रांसपोर्ट जा वॾा मसइला हुआ, बाग माल जेको आहे सो जो ट्रांसपोर्ट बंदि हुजण जे करे ऐं ॿाहिरि खां जेके मज़दूर ईंदा हुआ उहे बि न रसी सघिया। तमामु घणो जेको आहे सो इन्हनि खे नुक़सानु रसियो आहे। जीअं त पोएं साल जे खे मद्देनज़र रखंदे पोएं साल जेको आहे सो जेका टक हुई जेका अंबनि जी उहा 8 खां 10 लख रुपया जेको सिंधड़ी जेको वैरायटी आहे, जेका सिंध जी मशहूरु वैरायटी जेका सिंधड़ी आहे उहा 8 खां 10 लख रुपया कंदी हुई। हिन वक़्तु उहा जेका वैरायटी आहे उहा ॿुधाए पियो वञे त हिते जेको मंडी जे अंदरि जेको आहे कोविड-19 जी वजह सां ऐं लॉकडाउन जी वजह सां जेको हिते जो जेको माहौल आहे, जेको मार्केट जो जेको सूरत हाल आहे उहे मफ़लूज बणियल आहिनि। इन जे करे उहा जेका टक जेका पोएं साल 8 खां 10 लख रुपया कंदी हुई उहा हिन वक़्तु साढा 3 लख या 2.25 लख या 3 लख जे अंदरि जेका आहे सा उहा जेको आहे सो रक़म जेका आहे सा करे थी। इन जे करे हिते वापारियुनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे, छाकाणि त हीअ जेके बाग़ आहिनि इहे वापारियुनि जो चवणु आहे त असां 3 खां 4 साल एडवांस बुक कराए छॾींदा आहियूं ऐं उहे पैसा बि असां जेको आहे सो ॾेई छॾींदा आहियूं। हर साल उन्हनि जी किस्त जेका असां अदा करे छॾींदा आहियूं। इन करे हिते हिननि जो चवणु आहे त असांखे तमामु घणो जेको आहे सो नुक़सानु थियो आहे। जी।